अस्सलाम वालेकुम दोस्तों, आप मौजूद दोस्तों, उम्मीद खुश हूंदा दोस्तों। दिल जो तव्हां शेख अयाज साहब जी जो एक नज़म है जो शेयर करियां, उम्मीद तव्हां घणो पसंदि ईंदो। सो नज़म आहेसि, असां निंड जा नैण आहियूं पिरी, असां निंड जा नैण आहियूं पिरी, सुते साह जागे वञे दूर दूर, सुते साह जागे वञे दूर दूर, सतारा लताड़े असांजो शऊर, सतारा लताड़े असांजो शहूर, सवें चंड साथी, सवें चंड साथी सफ़र में सवें कायनातूं, सवें चंड साथी सफ़र में सवें कायनातूं, न आगाज़ जिन जो न अंजाम जिन जो, न आगाज़ जिन जो न अंजाम जिन जो, अज़ल खां अब्द ताईं सुख जूं बारातूं, अज़ल खां अब्द ताईं सुख जूं बारातूं, ज़माए मकान खां मुसलसल, ज़माए मकान खां मुसलसल, निजातूं जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं, जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं, सवें साज़नि जे लाइ आवाज़ आणियूं, असीं निंड जा नैण आहियूं पिरी, असीं निंड जा नैण आहियूं पिरी।